जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी सिंधी मिठड़ी ॿोली में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, दादीअ जा घरेलू नुस्खा ऐं कुझु सिंधी उपाय। सिंधियुनि जा महीना कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि? जेठ, वैसाख, ॼेठ, आखार, सावण, बडो, असू, कती, नहरी, मांग ऐं फगुण। महीनो हली रहियो आहे सावण जो, ऐं सावण जे महीने में असां सिंधियुनि जा ॾाढा सारा वार त्योहार ईंदा आहिनि। हिन बार लाल साईंअ जे चालीहे जा मिठा मिठा ॾींहं बि हिन महीने में हलनि पिया, यानी असांजो बोलो ऐं असांजे झूलेलाल साईं ॿई हिकु साथ गॾु गॾु असांजे हिते आया आहिनि। चालीहे में सिंधी जेके माण्हू आहिनि यानी सिंधी समाज आहे उहे लाल साईंअ जा विर्त रखंदा आहिनि, शाकाहारी खाधो खाईंदा आहिनि। लाल साईंअ जे चालीहे में हमेशह 2 चंड बि ईंदा आहिनि। त हिन बार असांजो जेको सावण जो महीनो आहे उन में कहिड़ा कहिड़ा त्योहार ईंदा उहो मां तव्हां सां गॾु शेयर थी कयांव। सिंधियुनि जो सावण जो महीनो जेको आहे चंड खां शुरू थींदो आहे, ऐं चंड आहे 26 जुलाई ते, ऐं उनखां 28 जुलाई ऐं 29 जुलाई ते खाइबो। उनखां पोइ नंढी थधिड़ी 30 जुलाई ते, ऐं नंढी सताई असांजी ईंदी 31 जुलाई ते। उनखां पोइ असांजी एकादशी थींदी 5 अगस्त ते, ऐं उनखां पोइ राखी यानी रक्षाबंधन जो त्योहार थींदो 9 अगस्त ते। उनखां पोइ असांजी टीजड़ी गणेश चौथ 12 अगस्त ते थींदी। उनजी कथा मां तव्हां सां गॾु शेयर करे चुकी आहियां। उनखां पोइ वॾी सताई 14 अगस्त ते पचंदी, ऐं वॾी जेकी थधिड़ी आहे उहा 15 अगस्त ते खाइबी। ऐं उनखां पोइ ईंदो आहे 16 अगस्त ते जन्माष्टमी, ऐं 19 तारीख़ ते वरी ईंदी एकादशी। ऐं सफ़रपुरी मूंखां घणेई माण्हुनि कमेंट बॉक्स में पुछी हुई त सफ़रपुरी हिन बार थींदी 20 अगस्त ते। उन ॾींहं ते बछ बारस बि आहे, ऐं ॿुधर जो ॾींहुं थींदो। उनखां पोइ गणेश स्थापना, असांजा गणपति जा मिठा मिठा ॾींहं अची वेंदा, उहे शुरू थींदा 27 अगस्त खां। 30 अगस्त ते महालक्ष्मी सॻड़ा ॿधण जो ॾींहुं थींदो आहे। उनखां पोइ 4 सितंबर ते असांजे वन बदरी यानी अबूज मुहूर्त शादियुनि जा, ऐं उनखां पोइ 6 सितंबर ते असांजी गणेश विसर्जन थींदो आहे। उन ॾींहुं पूनम बि थींदी आहे। उन ॿिए ॾींहं खां बडे जो महीनो शुरू थी वेंदो आहे, श्राद्ध चालू थी वेंदा आहिनि, यानी 7 सितंबर ते श्राद्ध चालू थी वेंदा। ऐं असांजे महालक्ष्मी 14 सितंबर ते थींदी, सॻड़ो छोड़नि जो ॾींहुं। उनखां पोइ सर्वपित्र श्राद्ध उमास जेकी आहे 21 सितंबर ते थींदी। उनखां पोइ असांजे माता जे नवरात्रनि जा मिठा मिठा ॾींहं अची वेंदा, यानी 22 सितंबर सूमर खां वठी असांजो नवरातो पहिरियों नवरातो शुरू थी वेंदो। इहो थी वियो आहे असांजे असुअ जो महीनो शुरू। असुअ जे महीने में छा ईंदो आहे इहो तव्हां सभिनि सिंधियुनि भाउरनि भेनरुनि खे पतो ई हूंदो। असुअ जो चंड यानी असांजे लाल साईंअ जो चंड जो ॾियारो। उनखां पोइ जेको आहे चंड कॾहिं थींदो, इहो 23 सितंबर ते थींदो। ऐं दुर्गा अष्टमी थींदी असांजी 30 सितंबर ते। उनखां पोइ असांजो दशहरो यानी विजयादशमी 2 अक्टूबर ते। शरद पूर्णिमा ईंदी असांजी 6 अक्टूबर ते, 10 अक्टूबर ते थींदो। उनखां पोइ ईंदी ग्यारस जेकी की 17 अक्टूबर ते थींदी। उनखां पोइ ईंदी असांजी ॾियारी माता यानी धनतेरस जो ॾींहुं 19 अक्टूबर ते। ॾियारी थींदी असांजी 21 अक्टूबर ते। चौमासनि जा विर्त ख़तमु थींदा 25 अक्टूबर ते। कृष्ण जी प्यारी गोपाष्टमी जंहिं ॾींहुं मायूं विर्त रखंदियूं आहिनि ऐं गांइ जी पूॼा कंदियूं आहिनि, उहा ईंदी 3 अक्टूबर ते। कार्तिक एकादशी ईंदी 2 नवंबर ते। उनखां पोइ 5 नवंबर ते गुरु नानक जयंती ऐं पूर्णिमा जो विर्त थींदो। त इहो हुआ असांजे सिंधियुनि जा वार त्योहार जा मिठा मिठा महीना। मुंहिंजे हिकु प्यारे से सब्सक्राइबर मूंखां पुछियो हो कि दीदी सफ़रपुरी अरबा 2025 में कॾहिं थींदी, त उन जो रिप्लाई बि मां उनखे हिन वीडियो में ॾेई छॾियो आहे। त वरी मिलंदासीं असां हिकिड़े नए सिंधी वीडियो सां गॾु। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नया आया हुजो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾो, पासे में ॾिनल बैल वारी घंटी खे ज़रूरु दॿाइजो। तव्हांखे मुंहिंजा ॾाढा सारा नया नया वीडियो मिलंदा रहंदा। इन में गोगलवीर जी कथा, महालक्ष्मी जी कथा, नंढी सताई वॾी सताई सभु कुझु तव्हांखे मुंहिंजे चैनल ते मिली वेंदो। जय झूलेलाल।